बशीर खान कुरैशी खे याद कया थो। हूअं त मिटीअ जी चपटी आहियां, हूअं त मिटीअ जी चपटी आहियां, हूअं त मिटीअ जी चपटी आहियां, जिए सिंध त धरती आहे। हूअं त मिटीअ जी चपटी आहियां, जिए सिंध त धरती आहियां। साॻियनि सां गॾु सालगिरह, साॻियनि सां गॾु सालगिरह मां विछड़ी विस्क पोइ वसी। अॼु हिन लफ़्ज़ में पैगाम आहे त जेकॾहिं तव्हां जिए सिंध क़ौमी महाज जी क़यादत ऐं उन जा कारकुन चाहियो था, जेकॾहिं वाकई चाहियो था त बशीर खान कुरैशी संत बणिजी वञे, धरती जो पड़ालो बणिजी वञे, पाण धरती जो उल्हाण बणिजी वञे, त पोइ पाण में नज़्म ज़ब्त आहे। छाकाणि तव्हांखे यादि हूंदो मुंहिंजो मरकज़ी वाइस चेयरमैन, सीनियर वाइस चेयरमैन, कायम मक़ाम चेयरमैन मोहतरम डॉक्टर नियाज़ कालानी साहब ऐं मुंहिंजी मरकज़ी कैबिनेट, मुंहिंजी जेमस काउंसिल जा मानवाला उहिदेदार ऐं ज़िलनि जा दोस्त कारकुन तव्हांखे यादि आहे सन में मूं हिकु ॻाल्हि कई शेख अयाज़ जी त अंबो ऐं अवाम में फ़र्क़ु थींदो आहे। छा थींदो आहे? अंबो ऐं अवाम में फ़र्क़ु थींदो आहे। अवाम मुनज़्ज़म, बाशऊर, इनक़िलाबी तरीक़नि सां तारीख़ जो ख़ालिक़, अलींदड़ ऐं तइमीर कंदा हूंदो आहे। ऐं अंबो मां मोगरत खाया तव्हां खां, ऐं अंबो जेके रुॻो नारेबाज़ी कंदा आहिनि, ऐं लश्कर जेके रुॻो आहो जारी कंदा आहिनि, त तव्हां छा ॾिठो न आहे त तव्हांजे पाड़े में ई 5 माण्हू क़ब्रिस्तान में पूॼा कया आहिनि। इहो छा ॾिठो तव्हां? छा सिखियो तारीख़ खां? इन जे करे जो मुड़ुसु ठाही कढियो पिया त जीअं छा आहे त जीअं वरी उन पुट खे ज़ाहिर ॾिनो जीअं ये त मुल्हनि वारो कमु बाबा न करियो, बसि धरती ते कब्ज़ो हलायो। अब केॾा आयो पासपोर्ट जो ते के मुसलमान भाई वरी मोहतरमा सां जेको थियो जीअं भयो, मतिलबु ॻाल्हि इहो आहे रुको नारो अज़ीम आहे, नारो अज़ीम हूंदो आहे, बामक़सद हूंदो आहे, पर कारकुन क़ौमूं बहरहाल तव्हांखे हिन पिंडार में वेठल ऐं हिते वेठल मुंहिंजा जेके मौजूदीन आहिनि, सईद जलाल महमूद शाह साहब, सबक़नि जा हमसफ़र, सभु तव्हांजे लाइ नेक तमन्नाऊं रखनि था त जीएससी क़ौमी महाज खे जंहिं सितर ते शहीद बशीर खान कुरैशी पहुचायो आहे उनखे बरक़रार रखे ऐं इत्मीनान जो महसूस करियां। ही ॻाल्हि चवंदे जीएससी क़ौमी महाज जस्कम जो सिफ़ूं मज़बूत आहिनि, मुनज़्ज़म आहियूं, असां मुनज़्ज़म आहियूं, मज़बूत आहियूं, असांजे विच में एहतराम जो एतमाद जो रिश्तो मौजूदु आहे। जीएससी क़ौमी महाज उहा पार्टी आहे जंहिंखे हिकिड़ो मज़बूत सियासी आइन आहे, तव्हां वटि आइन आहे, तव्हां वटि अख़्तियार आहे, तव्हांखे हक़ आहे, तव्हां कारकुन, तव्हांखे हक़
करे छॾियो त ही पार्टी शहीद सिंधु देश बशीर खान कुरैशी जी अमानत समझो था अमानतुनि जो ॿार काश काश जेकॾहिं सॼी क़ौम न त का पार्टी अमानत जो ॿार ॾाढो ॾुखियो ॿार आहे तमामु ॾुखियो ॿार बाक़ी रही ॻाल्हि सियासत जी अॼु बि वाज़े आहे जीअं क़ौमी महाज जी सियासत जो बुनियाद फिक्र साईं जीएम से जीएस क़ौमी महाज जे सियासत जो बुनियाद फिक्र साईं जीएम से आहे ऐं फिक्र साईं जीएम से में टे ॻाल्हियूं न आहिनि ऐं पूरे पक सां चवां थो पढ़ी ॾिसो जीएस क़ौमी महाज जी सियासत में टे ॻाल्हियूं न आहिनि माण्हू जी एमपी जे जलसे में शाही साहिब साहब की मौजूदगी में भी आता है टे ॻाल्हियूं न आहिनि असां लिसानियत वारी सियासत नथा कयूं न कंदासीं कंहिं बि तासुब ज़बान जे बुनियाद ते लिसानी सियासत असांजे फिक्र जो बुनियाद ॿी ॻाल्हि असां फ़िरके वारा सियासत जा बि क़ाइल न आहियूं कंहिं बि मज़हबी तफ़रक़ेबाज़ी जा तंग नज़री जा क़ाइल न आहियूं टी ॻाल्हि असां कंहिं बि क़िस्म जे नस्ली सियासत जा क़ाइल न आहियूं अवां ॿुधी छॾियो त शहीद सिंधु देश कराची में तिब्बत सेंटर में भी वाज़े नज़र में चयो हो त मुंहिंजे वतन खे विराइण जो को ख़्वाब भी नहीं रखो सके कैसे भी जुर्रत काहे यकीन करे त ॾिसो जीएस क़ौमी महाज जी सियासत खे ज़रूर तव्हांखे सम्झणो पवंदो ॾुखियो मरायो ॾुखियो वक़्तु आहे पर असां जी ॻाल्हि चिटी आहे त ही वतन सिंधी क़ौम जो तारीख़ी वतन आहे कराची खां कश्मीर ताईं सिंध जे वादन जे ख़िलाफ़ जीएस क़ौमी महाज हिकिड़ी ॻाल्हि बि बर्दाश्त न कंदो ऐं तव्हां ईंदड़ वक़्त में उनजो अमली मुज़ाहिरो ॾिसंदो तव्हां सबक करे ॾिसो असीं पॉलिटिक्स कयूं पिया कहिड़ी नज़रियो साईं जीएम जो फिक्र साईं जीएम जो ऐं उसूल साईं जीएम सिंधु देश की आज़ादी वतन की आज़ादी अदम तशद्दुद के बुनियाद ते नान वायरल बुनियादन ते और वादे तौर चवां थो साईं ज़फ़र शाह साहब जन भी चई विया आहिनि के सही चई विया आहिनि अदम तशद्दुद के बुनियाद ते अदम तशद्दुद की ताकत का अवां हिन मिसाल जे ज़रिए वाक़िफ़ थिया आहियो हाणे वाक़िफ़ थिया आहियो छा थियो सब कुछ थी वियो सब कुछ थींदो थियो छा हो त शहीद सिंधु देश बशीर खान कुरैशी पाण ई पंहिंजे तकरीरुनि में हमेशह वर्जाई त ही गुनाह जेको मां साईं जीएम से जे नज़रिए ते हलंदे कयां थो त वतन जी आज़ादी घुरो जो बार बार कंदो रहंदो हुन अवां जी नदी सां सिंधी क़ौम जी ताक़त सां अवामी हिकिड़े जे पासो समुंड खे कराची जे समुंड सां मिलाइण लाइ जेका हिकमत ठाही ॿुधायो उहा कामयाबी या नाकामी ॿुधायो 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 हा शहीद बशीर खान कुरैशी जी हिकमत वाली 100 सैकड़ों कामयाब हुई छो जेको अमल तारीख़ के मुतासिर कंदो आहे उनजो नतीजो ईंदो हुन अवां मिस्कीननि मज़लूमनि गुलामनि समुंड वठी 7 नवंबर 2009 23 मार्च 1912 हिकिड़ो समुंड वठी तिब्बत सेंटर ते
छाता के याद आए तो सिंधी कौम जो ये बेअंत समुंद्र पंजे असली समुंद्र सां मिलण छोड़ी वही गयो हुन जॾहिं पहिरीं लहर पैदा कई तो दुश्मन छिड़कियो ज़रूर पर हुन जॾहिं ॿी लहर पैदा कई दुश्मन फिर छा थियो हुन जॾहिं ॿी लहर पैदा कई तो दुश्मन फ़ैसिलो कयो पहिरीं लहर ते दुश्मन घबराए वियो छिड़की वियो ॿी लहर ते दुश्मन फ़ैसिलो कयो त हाणे ही माण्हू असां तमामु घणो अटल अॾोल लीडर थी उभरी आयो आहे ऐं छा था सम्झो जेकॾहिं ॿी लहर अचे हा ऐं समुंड सां मिले हा सदियुनि जा फ़ासिला मटिजी वञनि हा ऐं चाहियो था त जीअं क़ौमी महाज अवां जी पार्टी सिंधी कौम जे समुंड खे पंहिंजे समुंड सां मिलाए चाहियो था तव्हांजो इश्क आहे ईमान आहे त पोइ अवां खे जीअं क़ौमी महाज में क़यादत जे ज़ाब्ते डिसिप्लिन में हलणो पवंदो इहो शर्त अवां कया अवां जो शर्त डॉक्टर साहब में असांखे क़बूल आहे हिकिड़े ॾींहुं सिंधी कौम जो समुंड पंहिंजे समुंड सां बाक़ी पाईंदो असां उते तख़्ती हणंदासीं असां उते साइन बोर्ड हणंदासीं ये अरबी है ना हिंदी है ये अरबिया न हिंदिया ये अरबिया न हिंदिया समुंड असांजो सिंधिया समुंड नालो जीअं क़ौमी महाज शहीद जी पार्टी अज़म कयो आहे मैदान अमल में रहंदी पर पंहिंजे उसूलनि सां पंहिंजे ज़ाब्तनि सां मूंखे ख़ुशी आहे ऐं मौलाना पंहिंजे अयाज़ साहब नाज़मी साहब जी थोराए कया जे मूंखां मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि आहे ऐं इहो थो चवां त अॼु नारो मुंहिंजे दिलि हर पल हर दम 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 तो ॻाल्हि मुख़्तसिर थो कयां महिमान बि वेठा आहिनि तव्हां वटि रहबर बि आहे इंतज़ामी तौर ते असां मां जेको बि चूंडिजी आयो साईं हूंदोसीं पर नफ़्सियाती रूहानी तौर ते अवां असां सभिनि जो बल्कि सॼी क़ौम जो लीडर बशीर खान कुरैशी शहीद आहे लीडर भी आहे रहबर लीडर पार्टी अवां जी क़ौमी महाज महिरबानी